अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा भाइरो, अॼु असां तव्हांजे लाइ वीडियो खणी आया आहियूं जंहिंमें असां तव्हांखे ॾेखारियूं था सतीं ही वीडियो आहे असांजी टिकटॉक जी सतीं वीडियो तव्हांखे ॾेखारियूं था। हलो असां हलूं था। हाणे असां एनालिटिक्स जेको ही ऑप्शन आहे असां इहो टोटल सिखी वियासीं। हाणे असां हिन जा जेके हेठि इहे ऑप्शन आहिनि इन्हनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां पियो। इन्हनि जी सेटिंग तव्हांखे ॿुधायां पियो इन जी सेटिंग कीअं कई वेंदी आहे। हाणे सभु खां पहिरियों असांजो हिते ऑप्शन मिले पियो बैलेंस जो। असां हिनखे ओके कंदासीं। बैलेंस खे असां जीअं ओके कयोसीं हिते असांखे कुझु ऑप्शन नज़र ईंदो ॾिसूं त हीअ ऑप्शन असांजो कहिड़ो नज़र पियो अचे। तव्हांखे मां ॾेखारियां पियो थोरो असां वटि थोरो नेट जो इशू घणो हूंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त नेट असांजी जेका आहे सिंध में ॾाढी माना घटि हले थी ॿाराड़े जी एरिया में। मां हिनखे चेक कयां पियो ॾिसां पियो तव्हांखे ॿुधायां पियो त छाजे करे। फ्रेंड जीअं तव्हां ॾिसो पिया हीअ असांजो बैलेंस जेको आहे ज़ीरो लॻो पियो आहे। हिते असांजो बैलेंस कुझु बि कोन्हे को माना ज़ीरो आहे। हाणे असां हिनखे वरी बैक कंदासीं। असां हाणे हिनखे पोइ हिते वरी बैक कंदासीं। वरी हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो QR कोड जनरेट जो। माना तव्हां पंहिंजो QR कोड हिकिड़ो जनरेट करे सघो था। जंहिं फ्रेंड तव्हां मोकिलींदव उन जे ज़रिए तव्हांजी जेका ID शो थी वेंदी। माना सम्झो हिकिड़ो ही तव्हांजी बि हिकिड़ी ID आहे। माना QR कोड ज़रिए तव्हांजी माना जंहिं बि मोकिले सघो था मैसेज करे व्हाट्सअप करे कंहिं बि माना शेयर करे तव्हां मोकिले सघो था। तव्हांखे मां ॾेखारियां पियो त हीअ QR कोड असांजो माना टिकटॉक जे कीअं ठहंदो कीअं तरीक़ेकार आहे हिनखे ठाहिण जो तव्हांखे ॿुधायूं पिया। सभु खां पहिरियों तव्हां हिनखे ओके कंदो। तव्हां हिते जीअं ओके कयो त ॾिसो तव्हां हीअ मुंहिंजो QR कोड माना जनरेट थी आयो आहे। हिन जा कलर बि तव्हां चेंज करे सघो था। पंहिंजो हल्को रुगो थोरो हिनखे टच कंदो त माना हिन जा कलर जेके आहिनि चेंज थींदा रहंदा। हाणे हीअ असांजो QR कोड आहे। हाणे असां हिनखे पंहिंजी मोबाइल में कीअं डाउनलोड कंदासीं। सभु खां पहिरियों तव्हांखे हिते ऑप्शन मिलंदो डाउनलोड जो। तव्हां पंहिंजो QR कोड शेयर बि करे सघो था। फेसबुक ते शेयर करे सघो था, व्हाट्सअप ते, मैसेंजर ते, जेके बि ऑप्शन आहिनि तव्हां हिननि सभिनी ते शेयर करे सघो था। माना हीअ तव्हांजो QR कोड आहे। हिन जे ज़रिए तव्हांखे अगरि को बि हिन ते स्क्रैच करे ईंदो त माना तव्हांजी सिधो ID ते माना टिकटॉक जी हिन ID ते पुॼंदो। हाणे सभु खां पहिरियों तव्हां हिन डाउनलोड खे कंदव त माना हीअ तव्हांजो जेको आहे डाउनलोड थियणु शुरू थी वेंदो। हीअ तव्हां वटि माना सेव थी वेंदो गैलरी में। इहो तव्हां कंहिं बि मोकिले सघो था पंहिंजो QR कोड। माना इहो सम्झो तव्हांजी हीअ बि हिकिड़ी ID आहे माना टिकटॉक जी। इन जे ज़रिए माना जेको बि माना हीअ QR कोड जनरेट कंदो तव्हां सिधो तव्हांजी ID ते आसानी आराम सां पुॼी वेंदो। ठीकु आहे भेण, इहो QR कोड ठाहिण जो तरीक़ो। हाणे असां हिनखे कंदासीं बैक। वरी हिते इहो ऑप्शन मिलंदो तव्हांखे शेयर प्रोफाइल। माना तव्हां पंहिंजी प्रोफाइल खे माना ॿियनि ॾे शेयर करे सघो था। ॾिसो फेसबुक ते तव्हां शेयर करे सघो था, व्हाट्सअप ते, मैसेंजर ते, माना जॾहिं तव्हां शेयर कयो त माना शेयर करे सघो था पंहिंजी प्रोफाइल खे। हेठि तव्हांखे हीअ ऑप्शन मिलंदो। हिनखे असां थोरो नोटिफिकेशन जो ऑप्शन आहे। तव्हां हिनखे हल्को टच कंदो। असां जीअं हिनखे हल्को टच कयोसीं त हिते असांजा ॾिसो पिया नोटिफिकेशन जेके आहिनि सभु बंदि लॻा पिया आहिनि। इन्हनि सभिनी खे असांखे जेको आहे नोटिफिकेशन खे ऑन करिणो आहे। अगरि तव्हां करणु चाहियो था ठीकु आहे, अगरि नथा करणु चाहियो वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। बहरहाल मां चवां थो त इहे हुजनि त माना तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़ो कहिड़ो मैसेज तव्हांखे कीअं आयो आहे, कीअं लाइक कई आहे, कीअं फॉलो कयो आहे तव्हांखे। हीअ टोटल तव्हांखे माना ॿुधाईंदो रहंदो। हीअ जेके बि आहिनि सभु तव्हां हल्को हिनखे टच कंदा वेंदो हीअ तव्हांजा ऑन थींदा वेंदा। हिननि खे हल्को हल्को न टच कंदा वञो सभु हीअ तव्हांजा जेके बि नोटिफिकेशन हूंदा सभु हीअ ऑन थी वेंदा। हे ॾिसो पिया तव्हां हीअ सभु जेके बि आहिनि सभिनी खे तव्हां ऑन करे छॾिजो। हीअ तव्हांजा सभु ऑप्शन जेके बि आहिनि टोटल ऑन हुजनि, हिते ऑन हुजणु खपनि। ऑप्शन जेके आहिनि तव्हांजा टोटल इहे ऑन हुजनि। तव्हां ॾिसो पिया मुंड काटी आख़िर ताईं इहे टोटल तव्हांजा ऑन हुजणु खपनि। हर नोटिफिकेशन तव्हां वटि पुॼी वेंदो। हाणे वरी असां हिनखे कंदासीं थोरो बैक। वरी तव्हांखे हिते हीअ ऑप्शन मिलंदो लाइव इवेंट। असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कयो त हिन जो प्रोसेसर जेको आहे उहो हलंदो। 2 सेकंड लॻंदा हिन में। फ्रेंड हीअ असां वटि लाइव जेको आहे ऑप्शन जेको आहे असां रजिस्टर न थियल आहे। हिन जे करे माना जेको आहे थोरा असांजा फ्रेंड अञा वधंदा त पोइ असांजी जेका लाइव स्ट्रीम असांखे मिली वेंदी। इन्हनि जो पंहिंजो माना हिकिड़ो इशू हूंदो आहे त माना हिन जा एतिरा फॉलोवर हुजनि त पोइ हिनखे तव्हां लाइव स्ट्रीम ॾिजो। फ़िलहालु असांखे लाइव स्ट्रीम न मिली आहे। असां हिनखे बैक कंदासीं। पोइ हिते वरी ॿियो को ऑप्शन तव्हांखे ॾेखारींदासीं।
हाणे हिते हीअ चए पियो ऐप लैंग्वेज तव्हांजी जेका आहे माना कहिड़ी हुजे, असांजी इंग्लिश ई हुजे। अगरि तव्हां ॿी करणु था चाहियो तव्हां पंहिंजी माना ऐप लैंग्वेज मटाए सघो था। हिन खे तव्हां हल्को टच कंदो, हिते ॾिसो पिया तव्हांखे तरह तरह जूं लैंग्वेज मिली वेंदियूं। अगरि तव्हां माना इंग्लिश नथा सम्झी सघो, चओ था त यार असांखे जेको आहे हिते उर्दू ज़बान बि तव्हांखे ॾिनी वई आहे, उर्दू ज़बान में तव्हां आसानी हिन खे ओके करे माना हिते उर्दू ज़बान जेका तव्हां सम्झी सघो था। उर्दू में पंहिंजो माना जेको मैसेज हुजे तव्हां आराम सां पढ़ी सघो था। हाणे वरी असां हिन खे कंदासीं बैक। वरी हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो, हीअ जेको ऑप्शन आहे असां हिन खे ओके कंदासीं। हिते हीअ चए पियो त माना तव्हांजी वीडियो जी जेका लैंग्वेज आहे उहा कहिड़ी आहे, माना तव्हां कहिड़ी माना लैंग्वेज रखणु पिया चाहियो, माना पंहिंजी वीडियो जी तव्हांजी माना जेको ॻाल्हायो था उहा तव्हांजी माना कहिड़ी लैंग्वेज आहे, तव्हां हिन मां सिलेक्ट करे सघो था बआसानी। जहिड़ी बि तव्हांजी लैंग्वेज हुजे तव्हां बआसानी हिन खे सिलेक्ट करे सघो था। त असां हिन लैंग्वेज में असां पंहिंजी वीडियो ठाहींदा आहियूं। असांजी लैंग्वेज त तक़रीबन सिंधी में हूंदी आहे, सिंधी ज़बान में आहे, छो त हिते सिंधी आहे कोन त असां काॾूं सिलेक्ट कयूं। इन जे करे असां हिन ऑप्शन खे छॾे ॾींदासीं, असां हिन खे बैक कंदासीं। हाणे हिते उर्दू बि लिखी आयो आहे, माना उर्दू बि तव्हां पंहिंजी सिलेक्ट करे सघो था। इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿिया जेकी ऑप्शन आहिनि असां ॿी वीडियो में सिखंदासीं। ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे हीअ वीडियो असांजी पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं लाइक ज़रूरु कजो ऐं कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी। नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।